इस्तेमालु कयो वियो त उन जी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत ख़ुसूसन वज़ीर तालीम ते हूंदी। जेकॾहिं कंहिं बि असांजे पिरामिड उस्ताद ते तशदुद थियो, पुलिस जी लाठीचार्ज थी, वाटर कैनन जो इस्तेमालु थियो, उन्हनि खे तकलीफ़ आई त हुनजो जेको बि नुक़सानु थियो उस्तादनि जो उनजो ज़िम्मेवार वज़ीर तालीम शहीद सरदार शाह साहिब जा हूंदा। उन मौक़े ते असीं हिकु दफ़ो ॿीहर सिंध हुकूमत आॾो हेठियां मुतालबा अर्ज़ रखूं था। उमेद त वज़ीर आला सिंध ज़ाती दिलचस्पी वठी उस्तादनि मां बेचैनी जो पासो ख़तमु कंदा। उस्तादनि जा सिंध जे पिरामिड उस्तादनि जे बुनियादी मसइलनि ते ही हिकिड़ो चार्टर डिमांड असां जेको सरकार खे अॻु में ॾेई चुका आहियूं, मीटिंगनि में ॾेई चुका आहियूं, पर हींअर बि असां एहतिजाजी तारीख़नि खां पहिरियों उन्हनि जे हवाले करे चुका आहियूं। सभ खां पहिरियां वज़ीर तालीम पारां सिंध जे उस्तादनि ख़िलाफ़ मुसलसिल बदकलामी ऐं तौहीन आमेज़ रिमार्क्स पास करण वारे अमल जी मज़बत कंदे खां सिंध जे शऊर खां माफ़ी वठण जो मुतालबो कजे थो। नंबर 2, सिंध काबीना जे फ़ैसिले जी रोशनी में सिंध जे पिरामिड उस्तादनि जे लाइ ऐलानियल सर्विस स्ट्रक्चर जी समरी तुर्त मंज़ूर कराए उस्तादनि मां बेचैनी ख़तमु कई वई। नंबर 3, साल 2001 खां वठी हिन महिल ताईं थर्ड पार्टी जे मार्फत मेरिट ते भर्ती थियल उस्तादनि जो कॉन्ट्रेक्ट पीरियड रेगुलर सर्विस में शुमारु कयो वञे। नंबर 4, टीचिंग लाइसेंस पॉलिसी खे प्रोमोशन सां लिंक करण बजाए उन जो अलाउंस मंज़ूर कयो वञे। नंबर 5, 60,000 नयूं भर्तियूं करण बावजूदि बंदि पियल स्कूलनि खे खोलण लाइ ताज़ो प्लेसमेंट जे नाले में जेकी गैर मुनसिपालियूं बदिलियूं कयूं वयूं उन्हनि ते नज़रसानी करे ॿीहर जेको आहे उन्हनि जो प्रोपोज़ल तयारु कयो वञे ऐं उन्हनि जेके हिकु तालुके खां ॿियनि तालुकनि ताईं उस्तादनि खे ट्रांसफर कयो आहे, बदिली कयो आहे, जंहिंजो एतिराफ़ वज़ीर तालीम साहिबु ख़ुदि करे चुको आहे त इहा असांजे स्टाफ जी ग़लती आहे। त असीं चऊं था त उन्हनि खे कैंसिल करे उनखे रिव्यू करे ॿीहर सही माना जेको आहे उहो प्रोपोज़ल तयारु कयो वञे। नंबर 6, बायोमेट्रिक सिस्टम जे ख़राबियुनि जे करे या उन्हनि सबबु तालीम खाते जे उस्तादनि ऐं मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि करण जो अमल जेको आहे सो रोकियो वञे। जेको बायोमेट्रिक जे करे उस्ताद ड्यूटी हिकु जाइ ते थो करे उनजो बायोमेट्रिक जेको आहे कंहिं ॿिए स्कूल में आहे उन तहत उनखे एब्सेंट कयो थो वञे त लिहाज़ा उन तहत उनजे एब्सेंट जी शो करे उनजी पघारूं बंदि कयूं वञे। महिरबानी करे उन्हनि पघारूं बंदि करण जो अमल जेको आहे उहो ख़तमु करे ऐं दुरुस्त उनजी जेका बायोमेट्रिक जिते आहे उते उनजी जेको आहे सो डेप्यूट कयो वञे ताकी जेको आहे घटि में घटि उन उस्ताद जी जेका एब्सेंट जेका आहे उहा न लॻी सघे। नंबर 7 आहे सिंध जे स्कूलनि जे तामीर मरमत ऐं बुनियादी सहूलियतनि जे फ़राहमी लाइ आयल बजट जो इस्तेमालु अदालती निगरानी में करण लाइ एग्जीक्यूटिव ऑर्डर जारी कयो वञे ताकि सिंध जे अंदरि ही डोनर कंपनियूं या NGO जे तरफ़ां जेकी जेतिरा बजट मिली रही आहे त घटि में घटि उनजी का ख़बर न आहे त इहा किथे जेको आहे ख़र्च थी रही आहे ऐं बराबरि नमूने सां उन्हनि खे ख़र्चु कयो वञे ऐं हिकिड़ी कंहिं आला अदलियात जे कमेटी जोड़ी वञे जंहिंजे निगरानी में जंहिंजो इस्तेमालु कयो वञे। नंबर 8, स्कूलनि जे फर्नीचर जे ख़रीदारी ऐं दर्सी किताबनि जी छपाई में कयल करप्शन जी अदालती जांच कराई वञे छो त हिन महिल ताईं सिंध जे अंदरि जेको आहे सो दर्सी किताब जेको स्कूलनि जे अंदरि खोट आहे। 40% उस्तादनि जे बार जेको आहे सो वाक़ा करण जे बावजूदि स्कूलनि जे अंदरि सही माना जेको आहे किताब जो पूरा न कयो वियो आहे छो त इन जे करे काफ़ी पेरेंट्स ॿारनि जे वालिदेन ऐं उस्तादनि में पाण में तलख़ कलायूं झगड़ा थी रहिया आहिनि। शायदि उहे इहे सोचे रहिया आहिनि त उस्ताद जेको आहे असांजे ॿारनि खे किताब न ॾेई रहियो आहे जॾहिं त स्कूलनि जे अंदरि किताबनि जी तमामु वॾी खोट थी रही आहे। नंबर 9 आहे त उस्ताद या रिटायर थींदड़ हर मुलाज़िम खे रिटायरमेंट थियण सां गॾोगॾु ग्रुप इंश्योरेंस अदा कई वञे। असांजे मुल्क में नाइंसाफ़ी ख़ासि करे सिंध सूबे में इहा आहे त बाबा असांजो राइट आहे असां पंहिंजी सर्विस मां ग्रुप इंश्योरेंस सां पैसा कटायूं था, हर मुलाज़िम कटाए थो, पर शर्त इहो आहे तव्हां मरो त तव्हांखे ॾियूं पर ज़िंदा असां आहियूं त असांखे ज़िंदा में उहो पंहिंजो बेनिफिट नथो ॾिनो वञे। असां चाहियूं था ॿियनि सूबनि वांगुरु जीअं ॿियनि सूबनि में मिली रहियो आहे ग्रुप इंश्योरेंस त जीअं मुलाज़िम मैच्योर थी करे रिटायरमेंट करे थो त उन्हीअ खे जेको आहे सो तव्हां पंहिंजो जेको आहे सो ग्रुप इंश्योरेंस अदा कयो ताकी हू पंहिंजे जेको आहे सो घर पंहिंजे ॿार ते बचनि ते इस्तेमालु करे सघे। ही असांजूं चंद गुज़ारिशूं हुयूं जेके असीं अवां सहाफ़त जे दोस्तनि जे साम्हूं जंहिंजो
कमु इहो आहे त ग़रीब बेपंच माण्हुनि जो आवाज़ जेको आहे आला ऐवाननि ताईं, उन्हनि इदारनि ताईं, उन्हनि जेको आहे सो फ़र्दनि ताईं पहुचाइनि जंहिंजो जेको आहे सो अदालो थी सघे। ऐं हमेशह प्रेस मुल्क जे अंदरि हिकिड़ो अहम पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। हमेशह असांजे उस्तादनि जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचाइण में उन्हनि मदद कई आहे। असांजी वरी बि हिकिड़ी निमाणी गुज़ारिश हूंदी हिन प्रेस जे दोस्तनि खे, हिन स्टेज तां अवांखे वरी बि अपील था कयूं त सही माना में हीअ असांजे उस्ताद जो जेको आवाज़ु आहे, हीअ जेको सिंध जे अंदरि सवाल उस्तादनि जे जेको इज़त ऐं नफ़्स ते वज़ीर तालीम जेको आहे सो पंहिंजो वार करे रहियो आहे, ज़हनी कोफ़्त बि जेको असांजे उस्तादनि खे रखियो वेठो आहे, त लिहाज़ा इन आवाज़ खे तव्हां आला ऐवाननि ताईं पहुचायो ताकी उन खां बि पुछा थी सघे त बाबा जंहिं अहिड़े मनसब ते तव्हां वेठा आहियो त घटि में घटि तव्हांखे सोची सम्झी करे उस्तादनि लाइ ॻाल्हाइणु खपे। जॾहिं हिकिड़े पासे त उस्ताद पढ़ाइनि कोन था, ॿिए पासे वज़ीर साहब जी पंहिंजी स्पीच आहे, त मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जे अंदरि जेको हिकिड़ो रेशो थियो या हुनजी कॉम्पिटिशन थी ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि सूबनि जे मिनिस्टर या जेको आहे ऑफिसर सां उन में वज़ीर साहब जो पंहिंजो बयानु आहे त सिंध जे अंदरि तमामु बहितरीनु रिज़ल्ट आयो। बिलख़ुसूस हुन नौशहर फिरोज़ ज़िले जो बि ज़िक्र कयो आहे। जॾहिं हीअ हेतिरी अपॉइंटमेंट थी आहे, हीअ जेको आहे सो 60,000 जे लॻभॻि उस्ताद IB में मेरिट ते पास थी आया आहिनि। ऐं सम्झां थो इहे इन्हनि उस्तादनि जा पढ़ायल आहिनि, उन्हनि उस्तादनि जी महिनत जो नतीजो आहे जेकी अॼु IB में 60,000 उस्ताद पास थी करे प्राइमरी या सेकेंडरी स्कूलनि जे अंदरि अॼु पंहिंजी जेको आहे जॉब जा ऑर्डर्स वठी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। हीअ चिटो पेटो सबूत आहे। लिहाज़ा उस्तादनि जे मथां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा एलिगेशन हणनि, हीअ उस्तादनि जे इज़त जी नफ़ी करे रहिया आहिनि। सो ऐं निहायत अवां दोस्तनि जो, प्रेस वारनि जो, सभिनी दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। हीअ चंद गुज़ारिशूं असांजूं जेके अवां जे यादि असां रखियूं आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलामु अलैकुम।